नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर वेझो जमाल थाणे जे हद ॻोठ अलहदाद ख़ान जाफ़री में नौजवान मोहम्मद सालेह पुट अलहदाद जाफ़री घरूं अणबण तां पाण मथां बंदूक जा फ़ायर करे ख़ुदकशी करे छॾियो। पुलिस खे इतला मिलण बाद वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी करमपुर खणाए आंदो। ज़रूरी कार्रवाई खां बाद लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते संदसि घर में कोहराम मची वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो ख़ुदकशी ॿुधायो पियो वञे। वधीक जांच कई पई वञे।